चिनासिन वाक़े आगा कंदा हलूं। गौसपुर वेझो इंडस हाईवे ते हथियारबंदनि पुलिस पिकट ते फायरिंग करे ॾिनी आहे। ॾोहारनि ऐं पुलिस विच में मुक़ाबले दौरान ॿ पुलिस अहलकार अब्दुल वहीद मीराणी ऐं महरुल्ला भयो सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस जे इज़ाफ़ी नफ़री वाक़े वारे हंधि पहुचण खां अॻु हथियारबंद ॾोहारी फरार थी विया। वाक़े आगा कयूं पिया। वाक़े खां पोइ पुलिस इलाइक़े खे कड़ो चाढ़े तलाशी शुरू करे छॾी आहे। एक भेरो ॿीहर वाक़े आगा कंदा हलूं। गौसपुर वेझो इंडस हाईवे ते पुलिस ऐं हथियारबंदनि जे पिकट ते फायरिंग करे ॾिनी आहे। ॾोहारनि ऐं पुलिस विच में मुक़ाबले दौरान ॿ पुलिस अहलकार अब्दुल वहीद मीराणी ऐं महरुल्ला भयो सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस जे इज़ाफ़ी नफ़री वाक़े वारे हंधि ते पहुचण खां अॻु हथियारबंद ॾोहारी फरार थी विया। वाक़े खां पोइ पुलिस इलाइक़े खे कड़ो चाढ़े तलाशी शुरू करे छॾी आहे। वाक़े आगा कयूं पिया। गौसपुर वेझो इंडस हाईवे ते हथियारबंदनि पुलिस पिकट ते फायरिंग करे ॾिनी। ॾोहारनि ऐं पुलिस विच में मुक़ाबले दौरान ॿ पुलिस अहलकार अब्दुल वहीद मीराणी ऐं महरुल्ला भयो सख़्त ज़ख़्मी थी पिया। चिनासिन वाक़े आगा कयूं पिया। पुलिस अहलकार अब्दुल वहीद मीराणी ऐं महरुल्ला भयो सख़्त ज़ख़्मी थिया आहिनि। पुलिस जे इज़ाफ़ी नफ़री वाक़े वारे हंधि पहुचण खां अॻु हथियारबंद ॾोहारी फरार थी विया। वाक़े खां पोइ पुलिस इलाइक़े खे कड़ो चाढ़े मुलाज़िम शुरू करे छॾिया आहिनि। गौसपुर वेझो इंडस हाईवे ते हथियारबंदनि पुलिस पिकट ते फायरिंग करे ॾिनी आहे। ॾोहारनि ऐं पुलिस विच में मुक़ाबले दौरान ॿ पुलिस अहलकार अब्दुल वहीद मीराणी ऐं महरुल्ला भयो सख़्त ज़ख़्मी थी पिया। पुलिस जी इज़ाफ़ी नफ़री वाक़े वारे हंधि पहुचण खां अॻु हथियारबंद ॾोहारी फरार थी विया। चिनासिन वाक़े आगा कयूं पिया। गौसपुर वेझो इंडस हाईवे ते हथियारबंदनि पुलिस पिकट ते फायरिंग करे ॾिनी आहे। इन हवाले सां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल समी बिजारी लाइन ते मौजूद आहे। जी अब्दुल समी, कहिड़ा तफ़सील हिन हवाले सां? जी फोबिया, रात गौसपुर भरसा इंडस हाईवे ते फास्ट पेट्रोल पंप भर वटि हथियारबंदनि जे टोले पुलिस पिकट ते हमलो करे फायरिंग करे ॾिनी। जॾहिं त जवाबी फायरिंग में पुलिस अहलकारनि बि फायरिंग कई। फायरिंग जे नतीजे में ॿ पुलिस अहलकार ज़ख़्मी थी पिया आहिनि। जॾहिं त पुलिस अहलकार ज़ख़्मियुनि में आहे अब्दुल वहीद मीराणी ऐं महरुल्ला भयो जेके ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे गौसपुर अस्पताल ते ॿी इमदाद ॾिनी पई वञे। जॾहिं त पुलिस जी इज़ाफ़ी नफ़री कंदकोट हेडक्वार्टर खां वाक़े वारे हंधि पहुती त हथियारबंद पुलिस जे अचण खां अॻु में जेको फरार थी वञण में कामयाब थी विया ऐं पुलिस इलाइक़े खे कड़ो चाढ़े तलाशी करे रही आहे। जी ठीकु आहे अब्दुल समी, वॾी महिरबानी तफ़सील जे लाइ।